मां आईजी सिंध वारे के बाबा साईं मां अर्ज़ थो गुज़ारियां को मुंहिंजो अदुल इंसाफ़ थिए न त मुंहिंजो अदुल इंसाफ़ कोन थो थिए मुंहिंजो खून बुॾी वेंदो बाबा साईं मां आईजी सिंध वारे खे अर्ज़ थो गुज़ारियां बाबा मुंहिंजी हितां थाणे वारा को बि कोटड़ी कबीर जा थाणे वारा न मां मुलुस कोन इहो उन्हनि चोरनि सां मुलुस आहिनि मां का ॻाल्हि मदद कोन था कनि बाबा मां आईजी सिंध वारे खे अलाह जो नालो ॾियां थो मुंहिंजी हिमायत करे बाबा जो मुंहिंजो अदुल थिए जवाबदार हिमत अख़्तियार फिरदा था वञनि हिकिड़ो ई पकिड़े वेही विया आहिनि बाबा त वरी ॿियो नाम वरी हुन जवाबदारनि जो को नालो ई कोन्हे न को छा फिरदा घुमंदा था वञनि हिन खां पुलिस अचनि थी मां इहो आईजी सिंध वारे खे गुज़ारियां थो मुंहिंजो इंसाफ़ अदुल खे अलाह जे नाले ते। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां ॾिसी रहिया आहियो A4 JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था परवेज़ हुसैन भंड जी। कोटड़ी कबीर लॻ पीर उस्मान शाह लिंक रोड ते 1 महीनो अॻु क़त्ल थियल नौजवान जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाज। कोटड़ी कबीर पुलिस चौकी जी हद पीर उस्मान शाह लिंक रोड ते फायरिंग करे क़त्ल कयल नौजवान नूर हसन जतोई जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ते संदसि वारसन मोहम्मद हसन, बहादुर खान, नज़र मोहम्मद ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो। अॻवाननि चयो त असांजे नौजवान खे बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे पर पुलिस 1 महीनो गुज़रण बावजूद क़ातिल गिरफ़्तार न कया आहिनि। पुलिस कख भञी बीड़ू न कयो आहे। असांजो खून लोड़ियो पियो वञे। असां SSP नौशरो फिरोज़, DSP मैरापुर, SHO हालाणी जे ऑफिसुनि जा चकर काटे काटे थकिजी पिया आहियूं। असां IG सिंध खे अपील था कयूं त ख़ुदा पाक जे वास्ते असांजा इंसाफ़ कयो वञे ऐं फ़र्ज़ शनास ऑफिसर मुक़ररु कयो वञे ऐं असांजे क़त्ल थियल नौजवान नूर हसन जतोई जा क़ातिल गिरफ़्तार करे असां सां थियल ज़ुल्म जो अज़ालो कयो वञे। होॾां राब्तो करण ते SHO हालाणी मोहम्मद सिद्दीक़ ॿुधायो त असां वारसनि जे चवण मुताबिक़ जवाबदारनि ते FIR दाख़िल कई आहे जंहिंमां हिकु जवाबदार पिणु गिरफ़्तार कयो आहे। बाक़ी ॿियनि जवाबदारनि जे गिरफ़्तारीअ लाइ मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पिणु छापा हया पिया वञनि। केस में ॼाण लाइ जवाबदार घर ख़ाली करे फ़रार थी वियल आहिनि। A4 JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 JDO न्यूज़।